إنك أنت العليم الحكيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. وقال النبي صلى الله عليه وسلم بعثت لأتمم مكارم الأخلاق. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. उमूमी जलसन जा इक्शा सवार हूंदा आहिनि जेके माशाअल्लाह स्टेज ते मौजूद आहिनि। उन खां बाद में भी काफ़ी उलमा किराम जेके मजमा खे माशाअल्लाह बहितर अंदाज़ में गरमाईंदा, उन्हनि जी आमद आहे। बिल्कुलु मुख़्तसर वक़्त जे लाइ आवां जे साम्हूं हाज़िर थियो आहियां। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जेके 4 लफ़्ज़ चवराए दुनिया आख़िरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला तव्हां सां समूरनि जे लाइ उनखे बहितरी भलाई जो ज़रियो बनाए। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु असां तव्हांखे दुनिया जे अंदरि कंहिं मक़सद सां मोकिलियो आहे। ख़ुशि नसीब उहे माण्हू आहिनि जेके उन पंहिंजे मक़सद जी सची लगन सां ज़िंदगी गुज़ारे रब तबारक व तआला वटि हाज़िर थिया। वरन ज़िंदगी त इंसान खां सवाइ ॿिया हयवान बि गुज़ारनि पिया, उहे बि कुझु खाइनि पिया, ज़िंदगी उन्हनि जी बि गुज़रे पई, राति ॾींहुं उन्हनि जे मथां बचे पियो ऐं उहे बि पंहिंजो वक़्तु पूरो करे कंहिं मंज़िल ते पहुचनि पिया। इंसान हयवान में फ़र्क़ु तॾहिं आहे जॾहिं की इंसान पंहिंजे मालिक जे चवण मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। अॼोकी राति सभ जी गुज़री वई हली, अमीर जी बि गुज़री, ग़रीब जी बि गुज़री वई हली, उन माण्हू जी वई हली जंहिं राति रब तबारक व तआला जे नाफ़रमानी में गुज़ारी। उन माण्हू जी बि अॼोकी राति पूरी थी जंहिं रब तबारक व तआला खे राज़ी करे पंहिंजे इन 12-13 कलाकनि खे पूरो कयो। लेकिन भली राति कंहिंजी गुज़री, बहितर उन शख़्स जी गुज़री जंहिं इन पंहिंजे अॼोकी राति खे जेका गुज़री चुकी आहे वरी मोटी कान ईंदी। असां तव्हां समूरनि जी तमामु तेज़ रफ़्तारी सां ड्रोड़ क़बर वारे पासे ॾे आहे। न मालूम तव्हां असांजो कफ़न बि कंहिं दुकान ते पहुची चुको हुजे, लेकिन इंसान पंहिंजे उन आख़िरत वारी ज़िंदगी खां गाफ़िल आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां समूरनि खे इन आख़िरत वारी ग़फ़लत खां बचाए। क़बर असां तव्हांखे रोज़ सॾु करे पई। सरवर कौनैन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़बर आवाज़ करे पई, अन बैतु ज़ुल्म मां ऊंदा ही जो घर आहियां, रोशनी पाण सां गॾु खणी अचिजां। अन बैतुल वहशा मां अकेलाई जो घर आहियां, मूं वटि तोसां गॾु को कचहरी करण वारो को दोस्त कोन हूंदई, पाण सां गॾु कचहरी वारो वठी अचिजां। अन बैतुल दूध मां कीड़नि मकोड़नि जो घर आहियां, पाण सां गॾु स्प्रे खणी अचिजां। अल्लाहु अकबर। लेकिन इंसान दुनिया जे अंदरि नफ़्स ऐं शैतान जे एॾे वॾे चंबे हमले जे अंदरि आहे जो का बि सूरत हाल इन पासे वारी यादि कान्हे का। वजह इहो आहे जो असां तव्हां वटि सोबत सालिहीन जी कान्हे का। या त बुछड़नि सां ताल्लुक़ आहे या नेकनि खां तव्हां असांखे नफ़रत ऐं दूरी आहे। इन खां वधीक इंसान जे लाइ ॿी का नहूसत कान्हे का जो हुनजी संगत हुनजो ताल्लुक़ बुछड़नि सां हुजे। सरवर कौनैन मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां सां समूरनि खे नसीहत फरमाई आहे त सालिहनि जी सोबत नसीब अगरि कंहिं माण्हू खे थी वञे इन खां वधीक ॿी का ख़ुशकिस्मती कान्हे का। अगरि उन वटां ॿियो कुझु बि न मिलंदो
पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सालिह जे सोबत जो मिसाल ॾिनो आहे अतर वारे जे दुकान सां। माण्हू अतर वारे जे दुकान ते वेहंदो, अगरि अतर न बि ख़रीद करे त भला ख़ुशबू त मिलंदी पई। बुछड़े जे संगत ऐं सोबत जो मिसाल पैगंबर करीम ॾिनो आहे ढवण वारे सां। लोहर जे माण्हू दुकान ते वेहंदो जेको ॾाढो ठपींदो आहे, दूंहों पियो हलंदो, चिनक कान का उॾामंदी, कंहिं न कंहिं कपिड़े खे साड़ींदी, ॿियो कुझु बि न मिले त उनजे साह जे अंदरि कान का जरासीमन वारी सूरत हाल त वेंदी पई। बुछड़े जी संगत सोबत बि इन ई अंदाज़ जे अंदरि आहे। असांजी तव्हां हर वक़्त में इहा कोशिश हुजे त असांजी तव्हां बुछड़े जी संगत ऐं सोबत खां पाण खे दूर रखूं। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां समूरनि जे बहितरी भलाईअ जे लाइ हिकिड़ो साईं तव्हांखे आइडियल किताब ॾिनो आहे। हीअ किताब सिर्फ़ु इन जे लाइ न आहे जो असांजे घरनि जे अंदरि पियो हुजे, सुबुह जो उथी करे असां तव्हां हिनखे 4 चुमियूं ॾियूं, या उथी करे असां तव्हां जी हिनखे 4 पोस्ट चाढ़े छॾियूं। को फ़ैसिलो थिए त पोइ हुन में चोर जे हिमायत जे लाइ हुनजे मथे ते रखियो वञे। अगरि चोरी थी वञे त हुनखे महले ऐं पाड़े जे अंदरि घुमायो वञे। क़ुर शरीफ़ इन जे लाइ कोन आयो आहे। सहुरो कावड़जी पवे या घरवारी खे कढी करे उनखे न तलाक ॾेई छॾी आहे, हाणे सहुरे खे परचाइण जे लाइ उन वटि क़ुर शरीफ़ खणी वञे। क़ुर शरीफ़ इन शइ जे लाइ कोन आयो आहे। अल्लाहु अकबर। क़ुर शरीफ़ वीचारे खे मुस्लमाननि पंहिंजे घर खां कढी छॾियो आहे। क़ुर शरीफ़ असांजी तव्हांजे उताक बंगले मां निकिरी वियो हलियो। क़ुर शरीफ़ तव्हां असांजे ऑफिस मां वियो हलियो। ऑफिस जे अंदरि अदालत जे अंदरि जेका सूरत हाल हिन वक़्त में पाकिस्तान जे अंदरि हले पई, दुनिया जे अंदरि बदतरीन सूरत हाल आहे जेका तव्हां असांजे पाकिस्तान जे अंदरि हले पई। अदालतुनि जे ॿाहिरां तव्हां असांखे किराएदार शाहिद मिलंदा जिन जो मामले सां बिल्कुलु को वास्तो बि कोन हूंदो आहे, लेकिन चइनि पैसनि जे करे हीअ क़ुर शरीफ़ मथे ते खणी करे ॻाल्हि कंदा त बिल्कुलु सचो मामिलो आहे। लेकिन हुननि खे इन वाक़े जो को पतो बि कोन हूंदो आहे, सिर्फ़ु हुनजो कमु हूंदो आहे 5,000 सां। वाणियूं कॾहिं बि इन क़ुर शरीफ़ जे कसम खणण जे लाइ तयारु कोन थींदो, लेकिन मुसलमान हिकिड़े 100 रुपए जे लाइ पंहिंजे मथां 7 दफ़ा क़ुर शरीफ़ रखण जे लाइ आमादो तयारु थी वेंदो हलियो, जो असां वटि हिन शइ जी का बि क़दुरु क़ीमत कान्हे का। अलियाज़ बिल्लाह, चूंकि इहा शइ असांजी तव्हांखे मुफ़्त जे अंदरि हासिल थी आहे। लेकिन हीअ अल्लाह तबारक व तआला उहा अज़ीम तर शइ ॾिनी आहे जिन शख़्सनि हिन क़ुर शरीफ़ खे पंहिंजे दिलि जे अंदरि सांढियो, अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि उन्हनि जी हिफ़ाज़त कई आहे। उन्हनि माण्हुनि जी अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो, हिन क़ुर शरीफ़ खे क़यामत ताईं मूं संभालियो आहे, हिन जी हिफ़ाज़त मूं कई आहे। अल्लाह तबारक व तआला माण्हुनि जे ज़रिए सां हिफ़ाज़त कराई आहे। जिन क़ुर शरीफ़ खे पंहिंजे सीने जे अंदरि जॻह ॾिनी, क़यामत ताईं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मुमताज़ बनाए छॾियो। जिन क़ुर शरीफ़ जी कंहिं बि लम्हे ते कंहिं बि एतबार सां बेइज़्ज़ती कई आहे, उनखे अल्लाह तबारक व तआला दुनिया में निशान इबरत बनायो आहे। तव्हां अख़बारात खे पढ़ंदो, मीडिया खे पढ़ंदो, तव्हांखे ताज़ा ताज़ा हाल मालूम थींदा। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां समूरनि खे पंहिंजे तिर्ज़े ज़िंदगी खे क़ुर शरीफ़ जे मुताबिक़ बनाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हीअ किताब ख़ाली बरकत जे रखण जे लाइ कोन्हे को, बल्कि अमल जे लाइ। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु पैगंबर करीम जो सहाबी आहे। पैगंबर करीम जा सभु सहाबी जन्नती आहिनि। पैगंबर करीम जे सोहबत जे अचण जे करे उन्हनि जो जेको मक़ाम आहे, उन मक़ाम खे दुनिया जो को वली गौस कुतुब नथो पहुची सघे।
हज़रत पीराने पीर रहमतुल्लाह अलैह खां पुछियो वियो त तव्हांजो मक़ाम मथे आहे या हज़रत मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मक़ाम मथे आहे? हुन जेके लफ़्ज़ चया आहिनि पंहिंजे किताब गुनियत तालिबीन में उहो सोन जे पाणी सां लिखण जहिड़ा आहिनि कि बेवकूफ़ सवाल करण वारा जंहिं घोड़े ते हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु चढ़ी करे जिहाद कयो आहे, उन घोड़े जे नासुनि में जेका सिंघ निकिती आहे उनखे जेको गुबार लॻो आहे, मिटी लॻी आहे, अगरि इहा गुबार मूंखे सुरमे बनाइण जे लाइ मूंखे मुयसर थी वञे त मूं अब्दुल कादिर जीलानीअ जे लाइ जन्नत खां वधीक इहा सौगात ऐं नेमत आहे। जेका उनखे हिकिड़ी नमाज़ पैगंबर करीम जे पुठियां नसीब थी आहे, मुंहिंजी पूरी ज़िंदगी जो इबादतूं उनजो मुक़ाबिलो करे नथियूं सघनि। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु पैगंबर करीम खे अर्ज़ थो करे मूंखे का नसीहत कयो। सरवर कौनैन मोहम्मद मुस्तफ़ा उनखे नसीहत फरमाई आहे। मुख़्तसर ज़हन जे मथां जॾहिं हीअ शइ सवार हूंदी आहे त मूंखे जल्दी करणी आहे त पोइ उन वक़्त में मज़मून मुंतशिर थींदो रहंदो आहे। साईं खे इलाही परे वञिणो आहे, मां त सिर्फ़ चंद लम्हात जे लाइ आयुसि। फरमाइश थो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू ज़र जॾहिं रब जे दरवाज़े ते हाज़िरी ॾी, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे पंहिंजो दर बार बार नसीब करे। जिन फर्दनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो दर मस्जिद नसीब कई आहे ख़ुशकिस्मत आहिनि। जिन खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दर ऐं मस्जिद खां दूर करे छॾियो आहे पंहिंजे क़िस्मत जे मथां अफ़सोस कनि। फरमाइश थो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू ज़र जॾहिं का बि नमाज़ पढ़ी इन अंदाज़ में नमाज़ पढ़ंदो कर त शायदि ॿी नमाज़ वरी नसीब थिए अलाए न थिए। सल्ली सलात मुवद्दाइन मोकिलाणी वारी नमाज़ पढ़ंदो कर। जे इंसान पंहिंजो दोस्त अहबाब कंहिंखां मोकिलाईंदो आहे न मालूम वरी मुलाक़ात थिए न थिए। रब घुरायो आहे पंहिंजे मुलाक़ात जे लाइ ॿी नमाज़ वरी नसीब थिए या न थिए। इन एहतियात सां, इन तवज्जो सां, इन लगन सां रब तबारक व तआला जे आॾो हाज़िरी ॾियण जे लाइ आयो इन अंदाज़ में नमाज़ पढ़ंदो कर। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां समूरनि खे पंहिंजे दर जी हाज़िरी नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे पंहिंजे हिन अज़ीम तर किताब जे क़दर करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बग़ावत ऐं नाफ़रमानी खां बचण वारी नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।